नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र उत्लु मा ऊहिय इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलाह। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब प्यारे मोहब्बत से मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदा। मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां मेड़नी जे मथां वॾी मेहरबानी फरमाई आहे। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। सुबह खां वठी हिन महल ताईं तव्हां खे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं उलमाए किराम खे ॿुधाइण जी अल्लाह पाक तौफ़ीक़ नसीब अता फरमाई। रजबुल मुरज्जब जो महीनो, उन खां पोइ शाबान जो महीनो, उन खां पोइ रमज़ान जो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त रजब जो महीनो इहो अल्लाह जे ख़ुसूसी इनाम जो महीनो। शाबान जो महीनो मुंहिंजे ख़ुसूसी इबादत करण जो महीनो। रमज़ान जो महीनो मुझे उम्मत जे ख़ुसूसी इबादत करण जो महीनो आहे। इन रजब जे महीने में अल्लाह पाक 1.25 लाख नबियन जे सरदार ताजदार मदीना के मेराज करायो। मेराज जे लफ्ज़ जी माना आहे मथे चढ़ी वञी। उन जा ॿ हिस्सा आहिनि। हिकिड़ो हिस्सो आहे मके पाक खां बैतुल मुक़द्दस ताईं, यानी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। ॿियो हिस्सो आहे मस्जिद अक़सा खां सिदरतुल मुंतहा। ज़मीन वारे सैर जो बयान अल्लाह पंहिंजे क़ुरान में हिकिड़ी आयत में, आसमान वारे सैर जो बयान महबूब करीम पंहिंजे ज़ुबान सां फरमायो। मुस्तफ़ा करीम सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजबुल मुरज्जब जे महीने में कहिड़े साल? नबूवत खां पोइ 12 साल। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत मिली। नबूवत खां पोइ 12 साल मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज थियो। रजब जे महीने में 27 तारीख़ मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमा। जिब्राइल अलैहिस्सलाम जन्नत जी सवारी बुराक काहे महबूब करीम खे उन ते सवार करे बैतुल्लाह खां, बैतुल्लाह माना हरम पाक, बैतुल्लाह खां वठी मस्जिद अक़सा ताईं इहो 29 सफ़र कयो। बुराक, बुराक वरतला बर्क खां। बर्क चइबो बिजली खे। बिजली हिकिड़े सेकंड में 1000 माइल सफ़र कंदी आहे।
इन करे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन सवारी जी जाते नजर पई पवे उते कदम पे पवे। इन सफर में अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम खे खोड़ ॻाल्हियूं ॿुधाई, उहे सभई कोन थियूं ॿुधाए सघां। हिकु वक़्तु कोन्हे, ॿियो साईं खोड़ो साहब बि पोयां वेठो आहे, ठीकु आहे। इन करे ॿ चारि ॻाल्हियूं जेके ज़रूरत वारियूं तव्हांजे साम्हूं बयानु कंदो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सफ़र में ॾिठो त हिकिड़ो माण्हू आहे, ओ काठियुनि जी भरी खणे थो, नथो खणी सघे, वरी उन में ॿियूं काठियूं थो विझे, वरी नथो खणी सघे, वरी उन में टियूं काठियूं थो विझे, वरी नथो खणी सघे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कई त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? माण्हू जो वज़न वधंदो आहे त घटाईंदो आहे, वधाईंदो थो वञे। जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, साईं हितां जो उहो उम्मती आहे जेको गुनाह करे थो तौबा नथो करे, गुनाह करे थो तौबा नथो करे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अॻिते वधिया, ॾिठऊं त हिकिड़ो शख़्स आहे, उन जे वात में टांडा था विझनि, उहे टांडा उन जे वात मां पवनि था, हेठिएं पासे ॾों निकिरी था वञनि। हबीब करीम पुछा कई त केरु माण्हू आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो, साईं हितां जो उहो उम्मती आहे जेको यतीमनि जो माल खाईंदो। सोचींदा वञो। अॻिते वधिया मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिठो त हिकिड़ो शख़्स आहे, उन जो पेट जबल जहिड़ो आहे, उन जे पेट में अंदरि नांग विछूं पिया था चुरकनि, माना उन जे पेट जी खल शीशे वांगुरु, सभु कुझु नज़र अचे पियो, उथे पियो किरे पियो, उथे पियो किरे पियो। हबीब करीम फरमायो त केरु शख़्स? जिब्राइल अर्ज़ कयो, साईं तव्हांजो उहो उम्मती आहे जेको व्याज खोर आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, इब्न माजा जी हदीस आहे, जेको व्याज जा 4 आना खाए थो पंहिंजी सखी वाह सां बुरो फेर थो करे। व्याज खाइण एॾो वॾो गुनाह। अॻिते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधिया, ॾिठो त हिकिड़ो शख़्स आहे, उन जा नह आहे पितल जा। इहो अल्लाह सां महबूब खे ॾेखारी सज़ाऊं क़यामत में मिलंदियूं, पंहिंजे मुंहं खे रड़े थो। हबीब करीम पुछा कई तो केरा? चयो साईं इहो तव्हांजो उहो उम्मती आहे जेको गिला कंदो, गिला खो। गिला उनखे चइबो आहे जो ऐब हुजे ऐं परपुठ वेही बयानु कजे, ऐब न हुजे परपुठ वेही बयानु कजे, इनखे इल्ज़ाम ऐं बहतान चइबो आहे। अॻिते हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधिया, ॾिठो त हिकिड़ो माण्हू आहे, उनजो मथो पत्थर ते रखियल आहे, पत्थर ते। ॿियो माण्हू वरी पत्थर खणी उनजे मथे खे ज़ोर सां हणे थो, मथो चिथजी थो वञे, पत्थर पर ते रिड़की थो वञे। जेसिताईं उहो पत्थर खणी थो अचे तेसिताईं जो मथो ठीकु ठाक थी थो वञे। पुछा कई जिब्राइल खां, हे केरु आहे? चइसि तव्हांजो उहो उम्मती आहे जेको निमाज़ न पढ़ंदो। इहा बेनिमाज़ी जी सज़ा आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बेनिमाज़ी थियण खां बचाए, सभई आमीन चओ। हबीब करीम पंहिंजे उम्मत खे ज़रो ज़रो ॿुधाए विया आहिनि त मुंहिंजे उम्मत खे तकलीफ़ न थिए। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पाक ज़ुबान सां फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू उथंदा जिन जूं ॿाहूं ऐं उन जूं टंगूं गोॾनि खां हेठि कपियल हूंदियूं। डिघी हदीस आहे, पर मां तव्हांखे सिर्फ़ 2 ॿुधाईंदुमि। पंहिंजे पेट ते पियो थो सुरके। पुछा कयूं, हे केरु? क़यामत जी वयुनादिल मुनादी मिन क़िबलिर रहमान हाउलाइल लज़ीना युअज़ूनल जीरा।
हे क़यामत जे ॾींहुं ईअं थींदो महबूब फरमायो पोइ ऐलान कंदो हे उहे माण्हू जेके पंहिंजे पाड़ेसरनि खे ईज़ाईंदा जन जा हथ जन जूं टंगूं कपियूं पियूं आहिनि पंहिंजे डडरी ते पिया था सुरकनि नबी पाक फरमायो उहे पाड़े वारनि खे ईज़ाइण वारनि माण्हुनि खे सज़ा इहा मिलंदी मुंहिंजा प्यारा भाउ अल्लाह जो महबूब उम्मत खे ज़री ज़री सेखारी फरमायो त ॿिया माण्हू उथंदा अल्लाह सलाह शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी व आलिहि वसहबिहि शक्ल उन्हनि जी मटियल हूंदी सभई चओ अल्लाह असांखे पनाह ॾे रब असांखे पनाह ॾे शक्ल उन्हनि जी मटियल हूंदी कहिड़ी शक्ल हूंदी नबी जी हदीस आहे तंहिं करे ॿुधाइण असांजी मजबूरी शक्ल उन्हनि जी सूअर जी फयुनादिल मुनादी मिन क़िबल रहमान हाउला इल्लज़ीन यतहावनून बिस्सलाह दुर्रतुन नासीन हदीस जो किताब आहे उन में इहा हदीस लिखियल आहे महबूब करीम सवा लख नबियनि जे सरदार ताजदार मदीना फरमायो ऐलान कंदो हे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में निमाज़ न पढ़ंदा हिकिड़ी सज़ा हो ॿी सज़ा है मुंहिंजा मिठड़ा भाइरो महिरबानी कयो निमाज़ पढ़ो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ी उथंदो उन जा पंज ई उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदा मां हौज़े कौसर ते वठी वेंदो जंहिंजो पाणी खीर खां अछो माखीअ खां मिठो हिकिड़ो ढुक पीअंदो त 50,000 वरे ते उञ ई न लॻंदो इन सफ़र में हबीब करीम फरमायो हिकिड़ी जात मुंहिंजो गुज़र थियो ॾिठुमि त कुझु माण्हू आहिनि जिन जे ओघड़ ते कपिड़ो पियल आहे ओघड़ वारनि जन ते कपिड़ो पियल उहे पिया था चरनि जीअं जानवर चरंदा जेका शइ ज़मीन में अचेनि थी उहा खाइनि था जिब्रील खां पुछा कम हे केरु आहिनि चइसि तुंहिंजे उम्मत जा उहे माण्हू आहिनि जेके ज़कात न ॾींदा अबा ज़कात केतिरी आहे ख़बर अथव 40 100 ते 2.5 रुपया 100 रुपया हमरा वटि बचत हुजे सॼो साल या साल जे पहिरें महीने में वरी विच में खपी वञेसि वरी पछाड़ी में हुजेसि 2.5 रुपया साल जे पूरे थियण खां पोइ अल्लाह जे नाले ते कहीं मिस्कीन खे कहीं मुसाफ़िर खे कहीं यतीम खे कहीं कर्ज़ी खे कहीं रनज़ाल खे ॾेई छॾे लख रुपया रब साईं ॾेसि लख रुपया 2.5 लख रुपए ते ज़कात 2.5 साल खां पोइ 6 महीने भी न 3 महीने भी न 12 महीना गुज़रन लख रुपया रब ॾिनो अथसि 2.5 ज़कात करी अब आया घणी आहे अॻियनि नबियनि जे उम्मत ते ज़कात हूंदी चौथी पती तव्हां असां थिया 40 पती चौथी पती माना लख रुपया हुजेसि त 25,000 ज़कात करो सो बि ग़रीबनि मिस्कीननि खे न अॻियनि नबियनि जे उम्मत ते ईअं हूंदो त ज़कात जो माल खोड़ो करे रखंदा आसमान तो बाहि लहंदी हुई पोइ उन सॼे माल खे साड़े वेंदी जेकॾहिं ज़कात जो माल खोड़ो करे रखनि अॻियनि नबियनि जी ॻाल्हि थो ॿुधायां ऐं बाहि आसमान मां न लहे त उन्हनि जो नबी सॻोरो चवंदो त अञा कहीं ज़कात न ॾिनी आहे तंहिं करे आसमान तां बाहि नथी लहे जॾहिं उहो लिकल माण्हू बि ज़कात उते ॾींदो पोइ आसमान हाणे त अल्लाह तव्हां असां ते रहम कयो आहे फरमायो त मुंहिंजे उम्मत ते हिकिड़ो अहिड़ो दौर ईंदो वज़कात मग़रमा मुंहिंजी उम्मत ज़कात खे चटी सम्झंदी हे ओ दौर वो हबीब करीम सफ़र कंदे बैतुल मुक़द्दस में पहुता मस्जिद अक्सा ते पहुता
उते अल्लाह ताला पंहिंजे कुदरत कामिला सां समूरनि नबियनि जे रूहनि खे शक्ल ॾिनी मुस्तफ़ा उन्हनि जी इमामत कराई मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जो ॾुखो वाक़ियो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि थिया तोहफ़े में मिली छा बाबा सभई चओ कंहिंजो तोहफ़ो 1.25 लख नबियनि जे सरदार खे तोहफ़ो मिलियो 1.25 लख नबियनि जे सरदार खे ॾिनो अल्लाह पाक काथे घुराए ॾिने सो मथे 7 आसमान खां मथे वापसी में तोहफ़ो ॾिनईसि 50 निमाज़ूं पोइ घटि बचियूं वञी 5 निमाज़ूं अल्लाह ताला ऐलान फरमायो ला युबद्दलुल क़ौल लदय्य वमा अना बिज़ल्लामिल लिल अबीद मुंहिंजा महबूब पंहिंजे उम्मतनि खे ॿुधाए छॾ फर्ज़ 50 निमाज़ूं कयूं घटाए 5 कयूं अथमि पढ़ंदा 5 सवाब साॻियो 50 जो सवाब में घटाई कोन्हे पढ़ण में घटाई आहे 50 में 5 हबीब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार फरमायो जेको माण्हू निमाज़ न पढ़ंदो उन जे माल में बरकत न थींदी मां तव्हां खां पुछां बस आख़िरी 2 ॻाल्हियूं करे तव्हांखे फर्मा बरदार पुट वणंदो ना फर्मा हा बा फर्मा बरदार शक्ल जो हुजे कोझो न फरमान हुजे सोणो वणंदो कहिड़ो सची ॿुधायो फर्मा बरदार न तव्हां करे महबूब फरमाओ ला यंज़ुरु इला सुवरिकुम अल्लाह तव्हांजे सूरत खे कोन ॾिसंदो तव्हांजे नियतुनि ते नज़र कंदो नियतुनि ते अॼु अज़म कयो हुए क़ुर जो वाइद ॿुधण आयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं हबीब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार ताजदार मदीना के अल्लाह कुरान में ॿुधायो वला सदक वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला रब फरमायो मुंहिंजा बानड़ो ॿुधो हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेको फला सदक मुंहिंजे सॾ खे सचो न कयूं क़ुर में लिखियो 29 सिपारे मुंहिंजे सॾ खे सचो न कयूं निमाज़ बि न पढ़ियूं अल्लाह अकबर पंहिंजो सॾासीं उन सॾ खे सचो न कयूं निमाज़ में न पढ़ियूं वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला पर मुंहिंजे सॾ खे कूड़ो कयूं ऐं पुठी ॾिनऊं सॾ खे कूड़ो कयूं ऐं पुठी ॾिनऊं सुम्म ज़हब इला अहली यतमत्ता पोइ पंहिंजे घर आकड़ भञंदो हमरा हलियो वियो अॻिते रब साईं 4 दफ़ा तो ॿुधाए तबाही करे छॾियईं तबाही करे छॾियईं तबाही करे छॾियईं तबाही करे कुझु बि न बचाई महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार फरमायो मुंहिंजो उम्मती वुज़ू करे अल्लाह अकबर चई बाहूं ॿधी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चवंदा रब जवाब ॾींदो आहे हमदनी अब्दी मुंहिंजे बाने मुंहिंजी साराह करे छॾी जेके मलाइक किताब अमलनामो लिखनि था निमाज़ पढ़ी पूरी कंदो आहे बानो अल्लाह मलाइकनि खे चवंदा दफ़्तर खोलियोसि ॾिसोसि गुनाह बचसि ख़तम थी विया मलाइक चवंदा साईं बच्चा ड्राहे छॾे त निमाज़ क़ुर जी तिलावत नेकी जा कम सभु तुंहिंजे मुंहिंजे फ़ाइदे लाइ सॼी दुनिया नाफ़रमान थी वञे नबी सही चयो अल्लाह जे हुकूमत में तिर जेतिरो बि फ़र्क़ु न ईंदो सॼी दुनिया फर्मा बरदार थी वञे अल्लाह जे हुकूमत में तिर जेतिरो वाधारो न ईंदो आख़िरी ॻाल्हि मुस्तफ़ा फरमा मन अहब सुन्नती फ़क़द अहब व मन अहबनी कान माई फिल जन्नत सवलो सफ़ा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जो हिकिड़ो ख़ादिम हो पोइ नबी साईं हिकिड़े ॾींहुं चयोसि त मां खां कुझु घुर तोखे ॾियां अजीब सुवाल कई साईं तोसां जन्नत में गॾु हुजे काथे जन्नत में तोसां गॾु हुजां पैसा जैसा न घुरी जन्नत में तोसां गॾु हुजां नबी साईं फरमास इन्नी बिकसरत सुजूद मुंहिंजा प्यारा निमाज़ घणी पढ़ंदे त मां सां गॾु
वरी हिन पासे ॾों फरमाए मन अहब सुन्नती जेको मुंहिंजे सुन्नत सां प्यार रखंदो सुन्नत महबूब जी सुन्नत आहे फरमाए जेको मुंहिंजे सुन्नत सां प्यार रखंदो उनजो मां सां प्यार जंहिंजो मां सां प्यार थियो उनखे मां ॾसे थो छॾियां त मां सां जन्नत में गॾु हूंदो दुआ है तरब साईं तव्हां असांखे 5 वक्त नमाज़ पढ़ण जी भी तौफीक अता फरमाए महबूब जी सुन्नत रखाइण जी भी तौफीक अता फरमाए हिननि दीनी अदारनि खे मस्जिद मदरसनि खे अल्लाह क़यामत ताईं आबाद कायम रखे इन्हनि जे आबादी सां तव्हां असांजो बचाव थियो व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मां पंहिंजे हिसे जी दुआ घुरंदुमि बाक़ी थोड़ो सा वेठो बाक़ायदा तव्हांखे वाइस ॿुधाईंदो रब्बना आतना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसनत व क़िना अज़ाबन नार या अल्लाह साईं बीमारनि खे शफ़ा कामिला आजिला अता फरमा जेको मुश्किलात में फाथल मुश्किलात खे अल्लाह आसान फरमा कर्ज़दारनि खे कर्ज़ लाहिण जी तौफ़ीक अता फरमा बे औलादनि खे नेक सालिह औलाद अता फरमा हाजतमंदनि जूं जाइज़ हाजतूं पूरियूं फरमा जेके मुश्किलात में फाथल मुश्किलात खे अल्लाह आसान फरमा पूरी दुनिया में उम्मत मुस्लिमा जी मदद फरमा खुसूसन मुजाहिदीन फ़लस्तीन जी मदद फरमा फातिर समावात रज़ान तवलीना फिद दुनिया वल आखिरत वफ़ना मुस्लिमीन व अलैकुम अस्सलाम या अल्लाह साईं जेको ॿुधो से ॿुधायो से इन जे सदके तूं असांखे जन्नतुल फिरदौस में पंहिंजे रहम करम फज़ल सां दाख़िल करणु फरमा सल्लल्लाहु तआला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि असहाबी अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह